अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़िम शहर ऐं उनजे आसपास वारा इलाइक़ा चोरनि ऐं फ़ौरन लाइ महफ़ूज़ पनाहगाह बणिजी विया। चोर ऐं चोरीअ जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल। पुलिस जी ख़ामोशी सवालिया निशान। पुलिस फ़ौरन ऐं फुटी चोरनि सां गॾु फायरिंग करे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾहका वारो माहौल पैदा करण में पेश फोरू थर जे मज़दूर माण्हुनि खे बि न बख़्शियो। ॻोठ मीर मोहम्मद जोणो में मिडिल स्कूल में फोरू हथियारनि जे ज़ोर ते थर जे मज़दूर माण्हुनि भील बिरादरी जे घर में दाख़िल थी बकरियूं ऐं सोना ज़ेवर फुर करे आसानीअ सां फ़रार थी विया, जंहिंजी रिपोर्ट घरदानियुनि फ़ौरन ख़िलाफ़ काज़िम थाने ते एनसी दाख़िल कराइण बावजूदि पुलिस कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई। भील बिरादरीअ जे माण्हुनि शेवजी, राजा, खीराजी ऐं माई भागली एहतिजाजी कंदे ॿुधायो त 4 फोरू हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर में दाख़िल थी असां मथां तशदुद कयो ऐं असांजे घर में बीठल 7 बकरियूं सोना ज़ेवर फुर करे फ़रार थी विया, जंहिंजी रिपोर्ट असां काज़िम थाने ते दाख़िल कराई आहे। मुतासिर मज़दूर भील बिरादरीअ जे माण्हुनि एसएसपी ऐं DIG शहीद बेनज़ीर अब्बास खे अपील कंदे चयो त जल्द खां जल्द फोरू गिरफ़्तार करे असांखां फुर थियल बकरियूं ऐं सोना ज़ेवर वापसि कराए ॾिना वञनि। गरीबानी मिसकिनानी आया दीन ॾिठे जो आया हुआ, बकरियूं काए 7 बकरियूं काए विया आहिनि, गरीबनि जूं नाहकी करे विया आहिनि। टपड़ हुआ मुंहिंजी ईअं नुंहुं जा इहो तावीत कयूं हुयूं, 2 हिकिड़ी फुलड़ी हुई उहो पका खणी विया। हाणे छा कयूं, गरीब आहियूं अदा, असांजी जेको मदद थिए सघे असां गरीबनि जी उहो कयो। असां संद रियल एस्टेट एजेंसी सेल्स एंड परचेज ज़रई ज़मीन घर प्लाट दुकान की खरीदारी खपाइण या किराए ते ॾियण लाइ राब्तो कयो। प्रोपराइटर हमीद रज़ा अंसारी ऐं शाहिद खान जुनू। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमद।